नासरीन कोटकी जो रहवासी नौजवान कराची में फरमासम हते क़त्ल थी वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधण लाइ टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि एहसान कलवड़। जी एहसान, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, घोटकी जे भरिसां ॻोठ आहे वलूमार जा सॻा भाइर रहवासी मंसूर अहमद शेख ऐं राशिद शेख कराची में मज़दूरी कंदा हुआ, जेके अॼु पंहिंजे घोटकी अची रहिया हुआ त बस स्टैंड वटि नामालूम हथियारबंदनि पारां फुर जी कोशिशि कई। मुज़ाहिमत करण ते हथियारबंदनि पारां सिधा फायर कया विया। गोलियूं लॻण जे नतीजे में मंसूर अहमद शेख जेको आहे उहो थॾे ते क़त्ल थी वियो, जॾहिं त हुनजो ॿियो भाउ आहे राशिद अहमद शेख, उहो सख़्तु ज़ख़्मी थी पियो आहे। जेका हिन वक़्तु सूरत हाल आहे उहो ॿुधायो पियो वञे त जेको मक़तूल आहे, मक़तूल जी न्याणी आहे, उहा कल्ह उरड़ी वॻे जेका आहे उहा कल्ह घोटकी में फौत थी वई। उन्हनि जी आख़िरी रस्म अदा करण लाइ ॿई भाइर जेके आहिनि कराची खां घोटकी अची रहिया हुआ त इहो वाक़ियो पेश आयो आहे। ऐं इहो ॿुधायो पियो वञे त जेको मक़बूल मंसूर अहमद शेख जो भाउ आहे राशिद शेख, उन्हनि जी बि हालत जेका आहे उहा गलती जोगी ॿुधाई पई वञे। अहिड़ो इतलाउ वाक़िए जो वलूमार में संदसि मक़बूल जे वारसनि ताईं पहुचण खां पोइ घरनि में कोराम मची वियो आहे, जॾहिं त मक़बूल जो लाश जेको आहे उहो कराची खां घोटकी तरफ़ आंदो पियो वञे। जी एहसान कलवड़, महिरबानी जी।